बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ आहियां ग़ुलाम रसूल प्यारा में ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो GRP डेहरकी फेसबुक यूट्यूब चैनल। सो अॼु जेको असां हीअ वीडियो ठाहियूं था त तमामु ॾिसंदड़ दोस्तनि जी शुक्रिया अदायगी जे लाइ, जेका दोस्त क़ीमती वक़्तु कढी असांजे वीडियो खे ॾिसनि था। सो उन्हनि दोस्तनि जी तमामु वॾी महिरबानी। सो जन असांजे फेसबुक पेज खे मोनेटाइज़ करण में जेको आहे अहम किरदारु अदा कयो आहे, सपोर्ट असांजी कई आहे, असांजे वीडियो खे सुठो जेको आहे वाच कयो अथनि ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे उन्हनि फॉलो कयो आहे ऐं अॻिते शेयर कयो आहे। इन नाले सां असां जेको आहे यूट्यूब चैनल बि जेको आहे उहो ठाहियो आहे। सो तमामु दोस्तनि खे गुज़ारिश आहे त जीअं अव्हां असांजे फेसबुक पेज ते असांजी सपोर्ट कई आहे, ईअं ई असांजे हिन यूट्यूब चैनल खे जेको आहे सर्च करे उनखे सब्सक्राइब कयो। असां जेकी बि नई वीडियो अपलोड कयूं सो उहो अव्हां दोस्तनि ताईं पहुचे। मां तमामु दोस्तनि जो इंतिहाई मशहूरु आहियां। सो असांजी हीअ जेकी वीडियो ज़्यादातर असांजी जेकी वीडियो हूंदी आहे सिंधी ज़बान में हूंदी आहे। सो काफ़ी दोस्तनि जेको आहे मैसेंजर ते व्हाट्सअप ते जेको आहे असांखे इहो चयो आहे तव्हां उर्दू में वीडियो बणायो, पर असां फ़िलहालु जेको आहे सिंधी में ई वीडियो जेको आहे उहो ठाहियूं पिया। सो छो जो तक़रीबन 2017-18 जी जेको आहे आदमशुमारी में तक़रीबन जेकी सिंध जी जेकी आहे उहा आदमशुमारी ॾेखारी वई आहे, तक़रीबन 6.5 करोड़ खां 7 करोड़, तक़रीबन 6.5-7 करोड़ 2017 में ॾेखारी वई। त पोइ उनखां पोइ हिन वक़्तु 2023-24 हले पियो। सो ज़ाहिर ॻाल्हि आहे आबादी में बि इज़ाफ़ो थियो हूंदो। सो उन सां गॾोगॾु जेको आहे इन 7-8 करोड़ जेको आहे माण्हुनि में त मां सम्झां थो 2-2.5 करोड़ त जेको आहे माण्हू हिन वक़्तु मोबाइल यूज़ कनि था। सो उन 2-2.5 करोड़ माण्हुनि मां तक़रीबन मां सम्झां थो त हलाइनि त टोटल हलाईंदा पिया हूंदा हिन वक़्तु यूट्यूब ऐं जेको आहे फेसबुक वग़ैरह या जेका उन्हनि जी टिकटॉक वग़ैरह हूंदी, तक़रीबन माण्हू जेका आहिनि उहे यूज़ कनि पिया। सो वरी बि जेको आहे इन 2-2.5 करोड़ माण्हुनि मां बि त मां सम्झां थो घटि में घटि बि त 1 करोड़ माण्हू अहिड़ो हूंदो जेको फेसबुक ऐं यूट्यूब वग़ैरह जेको आहे उहो यूज़ कंदो हूंदो। सो असांजी सिंधी सम्झण वारा, सिंधी ॿुधण वारा तमामु दोस्त 1 करोड़ बि वॾा माण्हू आहिनि। 1 करोड़ माण्हू बि अगरि असांजे जेको आहे फेसबुक पेज सां जुड़ियल रहनि ऐं यूट्यूब चैनल सां रहनि त छा सम्झो था त बिल्कुलु पंहिंजी ID ऐं पंहिंजा जेका फॉलोअर्स, जेका पंहिंजा जेका व्यूज़ हूंदा, पंहिंजा जेका कमेंट्स हूंदा, पंहिंजा जेका लाइक वग़ैरह हूंदा त तक़रीबन ॾिसण लाइक़ु हूंदा। सो तमामु पाकिस्तान ऐं पाकिस्तान खां ॿाहिरि मुल्कनि में बि असांजा सिंधी भाइर रहनि था वर्सिस पाकिस्तानी। हूअं त मुस्लमान पाण सभु भाइरूं, पर जेकी ॿोली जे हवाले सां, ज़बान जे हवाले सां हीअ जेकी ॻाल्हि हले पई त छो जो सिंधी ज़बान काफ़ी माण्हू न आहिनि बि सम्झंदा। उर्दू स्पीकिंग वारा, पंजाब वारा या जेका मतिलबु की सिंध भर जा जेका उर्दू स्पीकिंग आहे उहो त थोरा घणा जेका हूंदा उहे सिंधी न सम्झंदा हूंदा। बाक़ी काफ़ी माण्हू जेका आहिनि उहे सिंधी ज़बान तमामु बहितरीनु नमूने सां उहे सम्झंदा हूंदा। बाक़ी जेका पंजाब आहे, KPK आहे या ॿिया सूबा आहिनि त उन्हनि में बि जेको आहे तक़रीबन 5% माण्हू त अहिड़ा हूंदा जेका सिंधी ज़बान सम्झंदा हूंदा। उन सां गॾोगॾु ओवरसीज़ पाकिस्तान, सऊदी, दुबई, मतिलबु की जिथे जिथे बि रहनि था पाकिस्तानी, उनमें सिंधी बि आहिनि, पंजाब जा बि आहिनि ऐं KPK जा बि माण्हू आहिनि। उहे बि जेको आहे ॿोली असांजी सिंधी ज़बान जेकी आहे उहे सम्झंदा। सिर्फ़ु सिंध जा माण्हू सम्झी ऐं असांजी ज़बान सम्झी ऐं असांजी वीडियो ॾिसी रहिया आहिनि त पोइ सिंधी माण्हू अगरि सुठे नमूने सां असांखे सपोर्ट कनि त 1 करोड़ जेको आहे माण्हू जेको आहे उहो एतिरो घटि त कोन्हे। 1 करोड़ अगरि व्यूज़ तव्हांखे मिले या उन मां 50% तव्हांखे जेको आहे लाइक मिलनि, कमेंट्स मिलनि त हीअ को मतिलबु की मामूली ॻाल्हि त कोन्हे का। सो उहे त तक़रीबन हिन वक़्तु मां सम्झां थो त सिंध जी जेकी आदमशुमारी आहे उहा तक़रीबन 10 करोड़ ताईं पहुती हूंदी। पर छा आहे, हर वक़्तु अंग अखर जेका आहिनि चेंज थींदा रहंदा आहिनि। 2017-18 में जेको आहे पंहिंजी जेकी आदमशुमारी कई वई उनमें 6.5 करोड़ जेको अंग अखर ॼाणायो वई। जेकी 2020-21 में कई वई त उनमें वरी 2 करोड़ तां घटि ॾेखारी वई। सो इहो हेठि मथे फिंगर जो जेको आहे उहो थींदो रहंदो आहे। हिकिड़ो विरासत जे हिसाब सां उहो हेठि मथे करे वेंदा आहिनि। पर तक़रीबन 8-10 करोड़ त आबादी आहे, आदमशुमारी आहे न सिंध जी सिर्फ़ु। सो उन 8-10 करोड़ मां त सम्झां थो
त अधु ते जेका आहिनि मोबाइल माण्हू यूज़ करनि था, त 8-10 करोड़ माण्हुनि मां 5 करोड़ माण्हू त मोबाइल हिन वक़्तु जेको आहे टेक्नोलॉजी इस्तेमालु कनि था पिया। लेकिन उन 5 करोड़ मां बि त अगरि जेका असांजा फेसबुक या यूट्यूब यूज़र हूंदा, तक़रीबन उनजो अधु कयूंसि था 50%, त 2.5 करोड़ त हुजणु खपनि। सो 2.5 करोड़ मां ई अगरि असांजा जेका वीडियो ते अचण वारा दोस्त हुजनि उहे 1 करोड़ हुजनि बि त असांजे लाइ काफ़ी आहिनि। छो जो तव्हांखे ख़बर आहे फेसबुक जेको आहे मोनेटाइज़, फेसबुक पेज मोनेटाइज़ खां पोइ जेको आहे उहो अर्निंग ॾिए थो, कमाई ॾिए थो। ऐं यूट्यूब जेको आहे उहो बि 1000 सब्सक्राइबर खां पोइ मोनेटाइज़ थी वञे थो ऐं हू कमाई ॾिए थो। सो अगरि अव्हां दोस्त असांजी सपोर्ट कंदा आहियो त ज़ाहिर ॻाल्हि आहे तव्हां त उहो ई फेसबुक या यूट्यूब वग़ैरह जेको आहे उहो यूज़ कयो था, जंहिंमें MB तव्हांजी यूज़ थिए थी, इस्तेमालु कयो था। ऐं तव्हां तक़रीबन सभु जेके आहिनि फेसबुक जो ऐं यूट्यूब जो जेको आहे उहो पैकेज बि कराईंदा हूंदा हुए, हफ़्तेवार, महीने जो। थी सघे त असांजे बि पेज ते विज़िट कयो, असांजे इन GRP डेयर की पेज खे फॉलो कयो, इन ते सुठा सुठा कमेंट्स ॾियो, इनखे ॾिसो। ऐं इन सां गॾोगॾु असांजो जेको यूट्यूब चैनल आहे उन ते बि जेको आहे विज़िट कयो। अगरि अव्हां असांजे हिन वक़्तु ताईं उहो सब्सक्राइब न आहे कयो त उहो बि कयो। तमामु दोस्तनि खे अर्ज़ु गुज़ारिश आहे त वधि में वधि असांजी सपोर्ट कयो। सो वॾी ॻाल्हि आहे त मां तमामु दोस्तनि जो शुक्रियो अदा करणु इन जे लाइ आयुसि त छो जो थोरे ई वक़्त में असांखे फेसबुक पेज ते जेको आहे तमामु दोस्तनि जेको आहे असांजी सपोर्ट कई आहे, जंहिंजे करे जंहिंजो वाज़े सबूत इहा त इहा असांजी हिकिड़ी वीडियो जेकी आहे उहा तक़रीबन 20 ॾींहंनि में 1 मिलियन व्यूज़ जेकी आहे खणी वई आहे। उन सां गॾोगॾु ॿिया जेका आहिनि, कंहिं 2.5 लख व्यूज़ खया आहिनि, कंहिं 3 लख खयो आहे वीडियो, कंहिं 5 लख खयो आहे। इहा सभु जेकी आहे उहा दोस्तनि जी महिरबानी आहे, उहा दोस्तनि जी सपोर्ट जे करे ई असांजो पेज जेको आहे उहो मोनेटाइज़ थियो आहे। इंशाअल्लाह ताला उमेद थो कयां त अव्हां सभु दोस्त जेका आहिनि असांखे ईअं ई सपोर्ट कंदा रहंदा। वॾी महिरबानी।